कहिड़ा यार नंबर न पियो लॻे तुंहिंजो। नंबर त मुंहिंजो खुलियल आहे नंबर छो बाबा नंबर हणी हणी मां छितो थी पियो। मां चयो यार को हवाल वठां। कल फैसलो हुयो न तव्हांजो। हा उन जो मां जो हवाल वठां त छा थियो? फैसले जो यार पूरो न पुछ छो मज़ो न थियो मज़ो न थियो? न फैसलो वॾेरे माराए वेंदो को मशीर न ॻाल्हायो छा? मशीर ॻाल्हायईं पर सही जेको हुननि जो मशीर हुयो न हा कुतो हो ॻाल्हाइण कुतो माना चढ़ी वियुसि मथां। चढ़ी बाबा अहिड़ो चढ़ी वियुसि वारो हीअं करे वेही रहो। मां चयोमांसि जॾहिं मशीर हीअं करे वेठो आहे त हाणे मां छा कयां? अच्छा हा ॻाल्हियूं थियूं हुन बि ॻाल्हियूं ॿुधायूं मां बि पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं। हुननि चयो साईं दग वेंदे तूं हुनखे बंदूक कयूं। अरे दग वेंदे काथे वञा घर में घिरियो आहे अची मुड़ुस मारियो अथऊं। उहो साईं मां चयो हवाल सॼो वॾेरे खे ॿुधायो बाबा घर में अची घिरियो आहे मुड़ुस ते फ़ैर कयो अथई मुंहिंजो माण्हू उहो आहे पोइ हिन में कढिया ॿार पोइ मां उथां जॾहिं मुड़ुस रड़ियूं कयूं पोइ थियो मां पोइ हुन ते फ़ैर कयो आहे। चोर मोयो कुतो मोयो कुतो मरी वियो। कहिड़ो यार फटाका हे अॼुकल्ह जो कानून आहे। कानून काथे बाबा इंसाफ़ ई न रहियो आहे वॾेरे हा में। वाकई सही थो चए इंसाफ़ आहे ई न। उहे जेके अदल वारा इंसाफ़ वारा वॾेरा हूंदा हुआ न हा उहे मरी विया। हाणे भाऊ चोर चोर सभु वॾेरा थिया आहिनि। इहा ॻाल्हि यार सही थो करे। तूं भर रही चोरनि जी भारी चोर फेरे गेरे वीचारे मासूम खे अड़िया फासाईंदा माराईंदा ग़रीब खे ग़रीब खे छो त हो हुननि जा वाठा आहिनि वठान सनी बि हुननि जी कनि था बिल्कुलु कनि था। वॾेरा 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 असां त भाऊ सलामी न कयूं वॾेरे वॾेरे हे त हाणे मुंहिंजी मजबूरी हुई हुन दुर चयो आहे फैसलो इन वॾेरे वटि करिणो आहे त करिणो पियो न। वो तो माराए विधो न साध मरी वियो वीचारो। ॾिसो नी चोरी करे त बि मुसीबत हा जे मारियूं त बि असां ते। माना चोर जेको आहे असांजी चोरी माल काथियूं भले हलियो वञे असां हुनखे कुझु न चऊं न कुझु न चओ चुप कयो वेठा हुजो। यार हे को कानून आहे। इंसाफ़ त रहियो ई न आहे भाउ सफ़ा। फटाका ॻाल्हि ई आहे अलाह इंसाफ़ कंदो। बिल्कुलु मालिक वटि आहे साईं आहे इंसाफ़। उहो मालिक मुंहिंजो इंसाफ़ कंदो। 3 लख ॾंढ पियो मसलो न आहे को बि ख़ैर आहे भरे ॾींदासीं। इहे लाहे वेंदासीं अलाह ख़ैर करे। बाक़ी वॾेरनि जी त ॾिठी अथनि न। पोइ हल भला चांहि बांहि पियूं। चांहि घर कराए वठूं या होटल ते हलूं? होटल ते हलूं था बसि हुते हवाली पढ़ूं था 2-3 मिंट थोरो फ्रेश बि थियूं। बता इहे थी अॼुकल्ह जा फ़ैसिला।